सिंधी भाईचारो असांजी सकावत सिंधु दरिया असांजी मैशियत जे उन्हनि हेठि सिंध टीवी पारां ही प्रोग्राम जेको रचियो वियो आहे। सिंधी सकाफ़त ॾियारो आहे जेको हिते बांसीदाबाद में शहरी एक्शन कमेटी शहरी तमामु वॾे अंग में शरीक थी विया आहिनि रैली में ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां सिंधी एकता ॾियारो जो इहो ई मक़सदु आहे त असांखे पाण में ॿधे एको जो सबूत ॾियणु घुरिजे। भाई अॼु सिंध जी सकाफ़त जो ॾियारो एकता ॾियारो आहे जिते हिन वक़्तु बांसीदाबाद में शहरी साफ़ी बिरादरी शहरी एक्शन कमेटी जी तरफ़ खां प्रेस क्लब बान खां जेको रैली कढी हींअर दुआ चौक ते हिते सुठो प्रोग्राम रचायो वियो आहे जंहिंमें हिन शिरकत कया। हिते बांसीदाबाद में बहितरीन सिंध जा फनकार उहे बि हिते पंहिंजो जीअं सिंध जा नारा हणंदे ऐं पंहिंजो फन जो मुज़ाहिरो कंदा। उन सां गॾोगॾु हिते जेको आहे अॼु पूरो शहर सकाफ़ती ॾियारो रंग में रंगजी वियो आहे। टोपी अजरक यकता जो ॾियारो आहे। असां हाणे ई जेके बि सिंधी माण्हू आहियूं ख़ुशी में शरीक आहियूं। कंहिं बि पार्टी सां माण्हू हुजे पर सिंध जो काज आहे ऐं हीअ असांजी हर साल थींदी आहे। हिन चकर बि थियो आहे असां हाणे गॾु आहियूं ऐं जीअं सिंध जीअं सिंधी टोपी सिंधी आवाम।